ब्रिया रोड वेझो सांगी शाख में ओचितो 3 फुट गारो पवण सबबि 100 एकड़नि ते बीठल फसलूं जंहिंमें कमंद पुटियूं जंतर ऐं भाजियुनि जा फसल बुॾी विया आहिनि, जॾहिं त भर पासे जे ॻोठनि जाम खान चांडियो, सिकंदर चांडियो, मंजूर मीरजत, आजी परियल मीरजत, डॉक्टर सरवर आराई सूदो केतिरे ई ॻोठनि में पाणी काई पियो आहे। इन मौके ते मुतासिर ॻोठाणनि शाहनवाज चांडियो, फिदा हुसैन चांडियो, अलीगुल चांडियो, मंजूर मीरजत ऐं ॿियनि ॻोठाणनि सख़्त एहतिजाज जी मुज़ाहिरो कंदे ॿुधायो आहे त ओचितो सांगी शाख में 3 फुटनि खां वधीक गारो पइजी वियो आहे, जंहिं सबबि असांजा घर ऐं फसलूं बुॾी विया आहिनि। अहिड़ी सूरत-ए-हाल सबबि घरनि में पियल समूरो सामान समेत लखनि रुपयनि जूं फसलूं पिणु तबाह थी वियूं आहिनि। हिननि ॿुधायो त असां फौरी तौर इरिगेशन अमले खे इतला कयो आहे, जेको 1 कलाक बाद वाक़े वारे हंधि पहुतो आहे। हिननि खां अॻु असां पंहिंजे मुंहुं पाण हेठि गारो बंदि करण जी कोशिश कई आहे। ॿिए पासे इरिगेशन अमले ॻोठाणनि जी मदद सां गारो बंदि करण में मसरूफ़ आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।